3 इडियट्स ईद स्पेशल सां गॾु मां आहियां सौरभ सुमरो। तव्हां ब्यूटी पार्लर आहे मैडम, त तव्हां वटि तक़रीबन केतिरियूं छोकिरियूं कमु कनि थियूं? अदा 150 कंदियूं 150 घणो ॻाल्हाईंदा आहिनि हजम जे। असल में इहा आहे जो ग्राहक आहे बोर थियणु ॾिबो आहे। हेॾा मुंहिंजे मुड़ुसु न कया वार 3 इंच ॿाहिरि निकिरनि, मां अची लाथा कमु पंहिंजा पैसा वरिता आहिनि, हुन खां तक़रीबन 250 रुपये वरितो अथव। हुनजा सभु त ख़ुशूसी वार रहियल आहे, उहे त मां लाथा मां तूं छा कया। तेरे नाम में जीअं फिल्म में सलमान खान जा वार हुया ओड़ा वार ठाहिया, तव्हां हुन गंजो छो करे छॾियो? गंजो लाइ करे छॾियो, मां फिल्म आख़िर में ॾिठी हुई। अच्छा, मतलब पार्टी मेकअप में ऐं ब्राइडल मेकअप में कहिड़ो फ़र्क़ु आहे? पार्टी में उते पार्टी बि थींदी आहे, उते वार कटे वठिबा आहिनि। हिकिड़ो हमरा तव्हां ॾे आयो हुयो जंहिं चयो दोस्त तव्हां वटि तेल आहे, मां जातो बि आहे मली वञी इहो बि। मास्क लैस न पियो, पोइ मां पंहिंजी लत उनजे मां कस्टमर जी हिते सीने ते लत ते रखी करे ऐं पोइ मास्क खे छिकियोमांसि। आदत आहे इहा अखि हणण जी, इहा सही आदत नंढे हूंदे खां वठी तव्हां? जी सही, बिल्कुलु। असल में माण्हू घणा ईंदा रहंदा आहिनि न, पोइ असां भोग कंदा रहंदा आहियूं। अदा हिनखे सम्झायो बार बार मां ॾे अखि न हणो। पूरी बॉडी जी वैक्स कंदी आहे? हा, बॉडी जी वैक्स कंदा आहियूं। पूरी लोशन वग़ैरह हणंदी? लोशन हणी, तेल बेल हणी, कोड़ो तेल हणंदा आहियूं। कोड़ो तेल केरु हणंदो? हिकिड़ो वारनि में शेप हूंदो आहे वी शेप। वी शेप जा असांखे सांचा ठहियल आहिनि। ब्लैक कैट्स, ब्लैक कैट बिलिक जा ठाहींदा आहियूं असां, ब्लैक कैट ठाहींदा आहियूं। मैडम चेहरे में जेके ब्लैक कैट्स हूंदा आहिनि तिर हितो कटिंग शुरू कंदा आहियूं। ॿुधो मैडम, अदा हिनखे चओ मुंहिंजी अखि न हणे। हितो मुड़ुसु आयुसि जीअं त गूगट मथे खे हुन हुते तलाक ॾेई छॾियसि। अच्छा, त मूंखां ग़लती में उन वक़्तु बिजली बंदि थी वई न, त मां जो मेकअप जेको आहे डीफोकस थी वियो। डिफोकस? हा जी। पंहिंजी थ्रेडिंग कराई अथव कॾहिं या शेव कराईंदा आहियो? मतिलबु 2 in 1 आहे, मां में विझंदा आहियूं न लेंस, पोइ उहे लेंस विझी करे पोइ हुनखे इहो हुनखे टरडाए पिया। असली वार कहिड़ा आहिनि तव्हां? असांजा पा धूड़ दा, ओ हे मुंहिंजो मोकारो मल।